सदर आसिफ अली ज़रदारी की सदारत हेठ इजलास में कच्चे में धाड़ेल राज ऐं कराची में स्ट्रीट क्राइम के खात्मे समेत अमन अमान की बेहतरी लाइ अहम प्लान की मंजूरी ॾिनी वई। सदर आसिफ अली ज़रदारी की सदारत हेठ इजलास में सीएम हाउस कराची में इजलास थियो, जंहिंमें वफ़ाक़ी घरो वज़ीर मोहसिन नक़वी, सूबाई घरो वज़ीर ज़ियाउल अंजार, IG सिंध, DG रेंजर्स ऐं ॿियनि शिरकत कई। इजलास दौरान सदर आसिफ अली ज़रदारी अगवा वारदातुनि में मुलविस समूरनि माण्हुनि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाईअ जो हुकुम ॾींदे शिकारपुर ऐं कश्मीर ज़िलनि में दरिया किनारे पुलिस पिकेट्स क़ाइम करण जी हिदायत करे छॾी। सदर आसिफ अली ज़रदारी दरिया जे ॿिन्ही कपनि ते राउती खां गुड्डू ताईं गढ़ी तेगो जे इलाइक़े में तरक़ियाती कम शुरू करण ऐं घोटकी कंदकोट पुल जो कम तेज़ करण जी बि हिदायत कई। सदर आसिफ अली ज़रदारी इजलास में ॻाल्हाईंदे चयो त सिंध हुकूमत खे वफ़ाक़ खां जेके बि हथियार ऐं ॿियूं सहूलतूं घुर्जनि उहे फ़राहम कयूं वेंदियूं। इन हवाले सां सदर इजलास दौरान ई वफ़ाक़ी घरो वज़ीर मोहसिन नक़वी खे हिदायतूं बि जारी कयूं। सदर कराची सेफ सिटी प्रोजेक्ट जंगी बुनियादुनि ते मुकमल करण ऐं नादरन बाईपास वटां कंडेदार तारूं लॻाइण जी बि हिदायत कई। सदर आसिफ अली ज़रदारी खे IG सिंध ऐं DG रेंजर्स ब्रीफिंग ॾींदे चयो त सिंध में 4 महीननि दौरान 103 माण्हू अगवा थिया, जिन मां ॿिया सभु बाज़ियाब थी विया। रुगो 20 मुग़विन जी बाज़ियाबी लाइ ऑपरेशन जारी आहे। सदर खे ॿुधायो वियो त कचे में ऑपरेशन दौरान 63 धाड़ेल मारिया विया, 120 ज़ख़्मी थिया ऐं 400 अरिड़हं ॾोहारियुनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे, जॾहिं त धाड़ेलनि सां विढ़ंदे 17 पुलिस एहलकारनि बि शहादत माणी, 27 जवान ज़ख़्मी थिया। सदर खे ब्रीफिंग ॾींदे ॿुधायो वियो त कराची में स्ट्रीट क्राइम जे 48 वाक़िअनि में 49 माण्हू मारिजी विया। वाक़िअनि में मुलविस 43 जवाबदार गिरफ़्तार कया आहिनि ऐं 13 ॾोहारी मुक़ाबले में मारिजी विया आहिनि। इजलास दौरान वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह मुनमान जी सूरत हाल ते ॻाल्हाईंदे चयो त दुनिया जे ॿियनि वॾनि शहरनि जी भेट में कराची में ॾोह घटि आहिनि। सदर वॾे वज़ीर खे हिदायत कई त पुलिस ऑफिसर्स खे तब्दील करण बदिरां खेनि पूरो वक़्तु ॾेई अमन अमान जी बहालीअ लाइ कमु वरितो वञे। पुलिस ऑफिसर्स खे अमन अमान जी बहालीअ में नाकाम थियण जी सूरत में ई हटायो वञे। सदर आसिफ अली ज़रदारी जी सदारत हेठि आला सतह इजलास दौरान 600 थाणनि मां 200 थाणनि जी मरम्मत ऐं नए सिर तामीर जी मंज़ूरी ॾिनी वई। सदर आसिफ अली ज़रदारी ड्रग माफ़िया ख़िलाफ़ कार्रवाई करण जी हिदायत कंदे चयो त सिंध हुकूमत वालदेन खे मंशियात जे ख़िलाफ़ आगाही ॾे, जॾहिं त कचे जे इलाइक़नि में क़बीलाई झेड़नि जे हल लाइ मोज़िज़ माण्हुनि जी मदद वरिती वञे। सदर आसिफ अली ज़रदारी जो चवणु हो त रिपोर्ट्स आहिनि त मंशियात स्कूलनि ताईं पहुची वई आहे, जेको बर्दाश्त जोॻो अमल नाहे। असांखे पंहिंजनि ॿारनि खे मंशियात खां बचाइणो आहे। आसिफ ज़रदारी इजलास में ॻाल्हाईंदे वधीक चयो त ज़मीनुनि ते कब्ज़नि बाबति संदन ज़ीरो टॉलरेंस पॉलिसी आहे। कंहिं बि सूरत में ज़मीन ते कब्ज़े जी इजाज़त न ॾिनी वेंदी। सदर आसिफ अली ज़रदारी जी सदारत हेठि इजलास में सिंध जे अमन अमान बाबति अहम फ़ैसिला। सीएम हाउस कराची में इजलास दौरान कच्चे में धाड़ेल राज ऐं कराची में स्ट्रीट क्राइम जे खात्मे समेत अमन अमान जी बेहतरीअ लाइ अहम फ़ैसिलनि जी मंज़ूरी। सदर आसिफ अली ज़रदारी अगवा वारदातुनि में मुलविस समूरनि माण्हुनि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाईअ जो हुकुम ॾींदे शिकारपुर ऐं कश्मीर ज़िलनि में दरिया किनारे पुलिस पिकेट्स क़ाइम करण जी हिदायत करे छॾी। दरिया जे ॿिन्ही कपनि ते राउती खां गुड्डू ताईं गढ़ी तेगो जे इलाइक़े में तरक़ियाती कम शुरू करण ऐं घोटकी कंदकोट पुल जो कम तेज़ करण जी बि हिदायत। सदर चयो त सिंध हुकूमत खे वफ़ाक़ जेके बि हथियार ऐं ॿियूं सहूलतूं घुर्जनि उहे फ़राहम कयूं वेंदियूं। सदर पारां कराची सेफ सिटी प्रोजेक्ट जंगी बुनियादुनि ते मुकमल करण ऐं नादरन बाईपास वटां कंडेदार तारूं लॻाइण जी बि हिदायत। सिंध में 4 महीननि दौरान 103 माण्हू अगवा थिया, जिन मां ॿिया सभु बाज़ियाब थी विया। रुगो 20 मुग़विन जी बाज़ियाबी लाइ ऑपरेशन जारी आहे। कचे में ऑपरेशन दौरान 63 धाड़ेल मारिया विया, 120 ज़ख़्मी थिया ऐं 411 ॾोहारियुनि खे गिरफ़्तार कयो आहे। धाड़ेलनि सां विढ़ंदे 17 पुलिस एहलकारनि बि शहादत माणी, 27 जवान ज़ख़्मी थिया। सदर आसिफ अली ज़रदारी खे IG सिंध ऐं DG रेंजर्स जी ब्रीफिंग। सदर खे ॿुधायो वियो त कराची में स्ट्रीट क्राइम जे 48 वाक़िअनि में 49 माण्हू मारिजी विया। वाक़िअनि में मुलविस 43 जवाबदार गिरफ़्तार कया आहिनि ऐं 13 ॾोहारी मुक़ाबले में मारिजी विया आहिनि। वॾे वज़ीर सदर खे ब्रीफिंग ॾींदे ॿुधायो त दुनिया जे ॿियनि वॾनि शहरनि जे भेट में
कराची में ॾोह घटि आहिनि। सदर वॾे वज़ीर खे हिदायत कई त पुलिस ऑफिसर्स खे तब्दील करण बदिरां खेनि पूरो वक़्तु ॾेई अमन अमान जी बहालीअ लाइ कमु वरितो वञे। इजलास में 200 थाणनि जी मरम्मत ऐं नए सिर तामीर जी मंज़ूरी बि ॾिनी वई।